हिकिड़े शर्त ते ॾिनी सही त ईंदी ज़रूर। ॾे तो सही। अचे वठ। दुनिया जी तरक्की में हो रजो किरदार ॿुध फुज़ूल किस्म जे मज़ाकनि में वञी तोखे ख़बर न ईंदी आहे? कैसे? और रजी असांजे वात फाड़े ॻाल्हाइण वारनि ते। ओहो मां न अची सघंदसि। पर मुंहिंजे करे त अचिजांइ न। चंद लो त मूंखे त ॻाल्हाइणो आहे न। वकार जो प्रॉब्लम आहे। अलाए उहे इजाज़त ॾे अलाए न। सोबिया उते तुंहिंजो वकार साहब बि ॻाल्हाईंदो। हाणे त बहानो तुंहिंजो इहो बि ख़तम थियो न। काफी की तैयारी आहे? छो? उते हिकिड़े मुज़ाकरे में शिरकत कर लिया। अच्छा तो अॼु आहे। अने त ॾाढा इलाज कया न अचण लाइ। हल त मां थी वञा। पर सोबिया तूं हिते छा कंदी? तोखे ॿुधाईंदसि। ॾिसां तूं कीअं थो ॻाल्हाईं। ॻाल्हाइण वरी छा जो? बस मिड़ी फॉर्मेलिटी पूरी करणी आहे। पोइ बि हलण छा आहे? न सोबिया को ज़रूर कोन्हे हलण जो। वकार मां तोसां वाइदो करे चुकी आहियां। वीचारे इंतज़ार कंदी हूंदी मुंहिंजो। पर सोबिया इहा कहिड़ी ख़ासि ॻाल्हि तो ॻोल्हे जिते ज़िद थी करीं। उते बस ख़ुशकिस्मत जी तकरीर हूंदी त छा हूंदो उते? पोइ तूं छो थो वञी? तूं बि न वञ। मां इन करे थो वञा जो मूंखे उते ॻाल्हाइणो आहे। नाराज़ छो थो थिए? मां त फ़क़ति इन लाइ थी वञा त तोखे एक्टिंग कंदो ॾिसी सघां। पंहिंजी तकरीर में जॾहिं औरत जी मसलियत ते ॻोढ़ा ॻाल्हाईंदी त तोखे मूंखां वधीक सुठो बात ॿियो केरु ॾेई सघंदो? भाभी माया नजीर। वालेकुम अस्सलाम। भाभी वकार हुजे तो थोड़ो ॿाहिरि मोकिलिजो। अदा वकार तो कोन्हे ॿाहिरि वियो आहे। ॿाहिरि वियो आहे? केॾी महिल ईंदो? अलाए अदा ॿुधाए तो कोन वियो आहे। हू छा तव्हांखे को ज़रूरी कमु हो? हाँ भाभी कमु तो ज़रूरी हुयुसि। खैर मां पोइ थोड़ी देरि खां पहुचां थो। अदा हू तव्हांखे अंदरि वेहण लाइ सलाह नथी कयां। महिरबानी करे दिलि में न कजे। न भाभी खैर आहे। मां होटल ते वेही इंतज़ार कयां थो। खुदा आजा नज़ीर नहीं क्या? केड़ो नज़ीर? तुझे रूममेट नज़ीर छो विसरी गई? छो आयो? परेशान हो बेचारो कुछ। शायद कुछ चवण पे चाहिए पर न चई सघियो। ॿीहर अचे न चइजांइसि त मां कैब नज़ीर खे नथो सुञाणा। वकार हू वीचारो सिक खणी तोसां मिलण आयो ऐं तो एतिरो टाइम न जो ॿ घड़ी में हुन सां ॻाल्हाई। छो एतिरो रुखो थी वियो आहीं? तूं मुंहिंजो मुड़ुसु त कोन आई जो हिन लहजे में थी ॻाल्हाई। ज़ाल आई ज़ाल बणिजी ॻाल्हाईंदी कर। तबियत तो ठीक था? हाँ खैर कहीं कुछ चयो तो आजा। जमाल साहब अहिड़ी का ॻाल्हि आहे? मैडम मूंखे तव्हां खां कोई ज़ाती सवाल पुछण जो हक़ त कोन्हे पर प्लीज जमाल साहब मूंखां को अहिड़े क़िस्म जो सवाल पुछिजो न।
એ તમે કમ સાं કમ રખंदा कयो प्लीज। खिलो खिलो गली तू नो 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 खिलो गली अरे कली तू करे तू लगा क्या बोले तू हाँ केड़ी केड़ी बोली तो कली नंदड़ी नंदड़ी अब भी तो करी तू ये तो करी अरे ये तो क्या करे आई वो लगता हूँ छिंदू हाँ आई सलाम करे सलाम करे सलाम सलाम अरे भी सलाम करे सलाम सलाम हाँ सलाम आई अरे ना नहीं डर रहा है बोली को अबू अल्लाह अल्लाह हाँ बाबा लाश हाँ शुमी पे निंद करे छुट्टी पे हो ना तपे 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 निंद कला छो ये थोड़ी सी खैरता है तुझे ऑफिस में कोई फंक्शन थियो छा? फंक्शन तो न हिकु डेलीगेशन आयो विजिट जे लाइ उन्हीं जाने में एक नंढड़ी पार्टी ॾिनी सी पर तूं छो थो पुछी? ऐं उते तुंहिंजूं तस्वीरूं बि निकितियूं। हाँ पर इन नज़र में छो थो घणाई? इन करे तो पुछां जो तुंहिंजी असलियत जा समूरा रुख आस्ते आस्ते ज़ाहिर थींदा था वञनि। ही ॾिस तस्वीरनि खे जवाब पढ़ाई मूंखे बेइज़त न कर वकार। मां अहिड़ो न आहियां पियो जो तुंहिंजे अख़बार में छपियल तस्वीरूं ॾिसी ख़ुशि थिया। जवाब ॾे कंहिंजी इजाज़त ॾिनी हुई तस्वीरूं ॿुधा? मूंखे इन सिलसिले में कोई जवाब नाहे ॾियणो। जवाब तो तुझे वडन खे ॾियणो पवंदो। सोबिया वरी मूंसां इन की बात करी हाँ? याद रखी सक घर का कदम भी ॿाहिरि रखंदी त टंगू भॼी छॾींदो साहिब। छा थियो मां ॿियो तो वरी तोसां विड़ियो आहे छा? इहो तव्हां वरी पंहिंजी घेर की पुट खां पुछो जेको मुंहिंजे हर मल में अटो नज़र अचे। डरो डरो सब्र कर पुट सब्र कर। जेकर मिंट न रहंदो बतासी कहाँ हूंदी आहे? उमिरि नथी थी अचे त